पाक फौज तरफा पीटीआई बानी की गाल्हियुनि वारी आछरत क़ौम खां माफ़ी वाहिद रस्तो करार। DGISPR मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी जो चवणु आहे त 9 मई ते हमला कंदड़ कराईंदड़नि खे सज़ा ॾियणी पवंदी। पंहिंजी फौज ते हमलो कंदड़नि सां को बि ॻाल्हियूं न कंदो। दफ़ेड़ी टोले वटि हिकु ई रस्तो आहे त उहो क़ौम खां माफ़ी वठे ऐं नफ़रती सियासत छॾे तामीरी सियासत में हिसो वठण जो वाइदो करे। ॻाल्हियूं इदारनि न पर रुॻो सियासी पार्टियुनि में ई थी सघनि थियूं। सज़ा ऐं जज़ा ते यकीन रखंदड़नि लाइ ज़रूरी आहे त 9 मई वाक़िअनि में मुलविस जवाबदारनि खे कानून ऐं आइन मूजिब सज़ा ॾियनि ऐं जल्द ॾियनि। जमहूरियत खे कंहिं बि क़िस्म जो को ख़तरो नाहे। जमहूरियत खे ख़तरो रुॻो गैर जमहूरी रवैयनि सां ई आहे। 8 फ़रवरी ते हिकु मख़सूस सियासी पार्टी खे रुॻो 7.5% वोट मिलिया आहिनि। आम चूंडुनि में पाक फौज रुॻो महफ़ूज़ माहौल फराहम कयो। पाक फौज जी मुदाख़लत बाबति को सबूत आहे त आइनी फोरम्स ते पेश कयो वञे। 2014 वारे धरणे दौरान पार्लियामेंट ऐं PTV जे जांच लाइ अदालती कमीशन जोड़ण लाइ तयार आहियूं। कमीशन ठहे त ॿिन्ही इदारनि ते हमले जी जांच बि थींदी। कमीशन इहो बि पतो लॻाईंदी त 2014 वारे धरणे जा मक़सद कहिड़ा हुया। असां कंहिं ख़ासि सियासी सोच सां अॻिते न वधंदा आहियूं। अवाम जूं नुमाइंदा समूरियूं पार्टियूं असां लाइ एतिराम जोॻियूं आहिनि। कूड़ ऐं धोखे खे अवामी मदद सां शिकस्त ॾींदासीं। फौजी तर्जुमान। DGISPR अहमद शरीफ चौधरी जो चवणु आहे त पाड़ेसरी मुल्क पाकिस्तान अंदरि दहशतगर्दी में मुलविस आहिनि। अफ़गान धरती पाकिस्तान में दहशतगर्दी लाइ इस्तेमाल थी रही आहे। दासू में चीनी इंजीनियर्स ते हमले जी रिथाबंदी बि अफ़गानिस्तान में कई वई। TTP जा दहशतगर्द अफ़गानिस्तान जी धरती इस्तेमाल करे कार्रवाइयूं कंदा आहिनि। पाकिस्तान न कंहिंखे अदा ॾिना आहिनि ऐं नई वरी ॾींदो। मुल्की सलामती ख़ुदि मुख़्तियारी जी हर क़ीमत ते हिफ़ाज़त कई वेंदी। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ हर मुमकिन कोशिश कई वेंदी। गुम थियल माण्हुनि वारो मसइलो समूरी दुनिया में आहे। अक्सर गुम थियल माण्हू दहशतगर्दी जे वाक़िअनि में मुलविस निकिता आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त पंजाब पुलिस सां कचे में धाड़ियलनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ भरपूर सहकार कयो। भुगती बिरादरीअ सां गॾिजी कार्रवाई में 4 खां 5 धाड़ियलनि जे मारिजण जा इतला आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी हिदायत कई त हू धाड़ियलनि ऐं मददगारनि खे बर्दाश्त न कंदा। धाड़ियलनि वटि जदीद हथियार आहिनि। हू बि पुलिस खे जदीद हथियार ॾींदा। निगरान हुकूमत दौरान सूरतहाल ख़राब थी आहे। हर सूरत में अमन अमान क़ाइमु कयो वेंदो। सूरतहाल इत्मीनान जोगी न आहे पर कारोबार मुकमल तौर बंदि न आहिनि। कणिक घुराइण में मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। आइन में लिखियल आहे त NFC में सूबनि जो हिसो घटाए नथो सघिजे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सखर इलाइक़ाणी में आला सतही इजलास। अवामी मसइला हल करण लाइ कोशिशूं तेज़ करण जी हिदायत। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त अमरीकी सफ़ीर हुकूमत जी मंज़ूरी खां पोइ PTI सां मुलाक़ात कई। मई महीने में सऊदी वली अहद पाकिस्तान जो दौरो कंदो। ग़ज़ा ऐं वालार कश्मीर जी हालत में घणो फ़र्क़ु न आहे। कश्मीर ऐं फ़लस्तीन मसइले जे हल ताईं खिते में अमन क़ाइमु न थींदो। सऊदी अरब सां ॿितरफ़ा लाॻापनि में तमामु घणी अॻुभराई थी आहे। सऊदी सीड़पकारी वफ़द सां हाकारी मुलाक़ातूं थियूं आहिनि। बहराम भरिसां मामूली ॻाल्हि तां झेड़े में हिकु ॼणो क़तल। कोट फ़क़ीर मोहम्मद खोसो में हथियारबंदनि करीम बख़्श खोसो खे क़तल करे छॾियो। संस वारसनि तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लाश इस्पताल अॻियां रखी धरणो। तंगपाणी भरिसां बदमनी ते ज़ाब्तो नायो वधीक हिकु ॼणो अॻवा। हथियारबंद नौजवान बाइक मलिक खे अॻवा करे विया। वारस हथियारबंदनि पुठियां कजे तरफ़ रवाना। घारे में नौजवान घरू अण बढ़ता मुबैना तौर पेट्रोल हारे पाण खे बाहिरी आपघात करे छॾियो। नवीद जोखे जी अमर जो चवणु आहे त संदसि पुट खे घर वारी घणो तंग कंदी हुई जंहिं सबबु हुन पाण खे बाहिरी आपघात कयो आहे। कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर में न्याणियुनि जे स्कूल ते विगोड़ियुनि जो हमलो। ज़करी ॻोठ जी मास्तरियाणियुनि ते तशदुद। तालीम वारे सेक्रेटरी ज़ाहिद अब्बासी नोटिस वरितो। डायरेक्टर स्कूल खां रिपोर्ट तलब। TO प्राइमरीअ खे स्कूल जो दौरो करे रिपोर्ट पेश करण जी बि हिदायत।
मिर्पो ख़ास में पानी में पोलियो वायरस जा नमूना मिलण वारे मामले की जांच शुरू। नेशनल इमरजेंसी ऑपरेशन सेंटर की टीम तरफा मुख़्तलिफ़ यूनिटुनि जो दौरो। DHO जो चवण आहे त नमूना हर महीने वरिता वेंदा आहिनि। जीअं ख़बर पवे त पोलियो वायरस किथे किथे आहे। नमूननि जो तालो कराची जे क्यामाड़ी ज़िले सां मिले थो।